पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन से सदर आसिफ अली ज़रदारी जी बरतानवी हाई कमिश्नर जेन मैरिट से मुलाकात थी है। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी बादशाह चार्ल्स जे जन्म ॾिहाड़े जे हवाले से ख़ुशीअ जो इज़हार किया। आसिफ अली ज़रदारी डेविड कैमरॉन के परॾेही वज़ीर बणजण ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार किया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ग़ज़ा में इसराइली जारियत के ख़ात्मे लाइ बरतानिया के ट्रियाकुड़ी जो किरदार अदा करण ते ज़ोर ॾिनो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी बरतानवी हाई कमिश्नर जेन मैरिट विच में ॿ तरफ़नि लाॻापन खे हथी ॾियण ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुलाक़ात में सेनेटर सलीम मांडवीवाला ऐं डॉक्टर आसिम पिणु मौजूद हुआ। पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़े चयो है पीपल्स पार्टी अवाम से इतिहाद ते यकीन रखे थी। बेकडोर सियासत असां नाहियूं कंदा। असांखे ख़ुशी है तो असां जमहूरियत के बहाल कयो। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे संदसि चवणो तो असां 3 जमहूरी दौर पूरा कया आहिनि। आइन सां केर भी हथ चरांद करे तो वकील बीह रहन। निसार अहमद खोड़ो वॾे अंग में वकीलन पारां PLF मेंबर बणजण ते मुबारकूं ॾिनियूं। संदसि चवणो तो वकीलन ते वॾी ज़िम्मेवारी है कि आइन ऐं कानून की रखवाली करणी है। पीपल्स पार्टी अॻवान चयो तो पाकिस्तान के अवाम हवाले कयो वञे, कंहिं नामज़द के अॻिते न आंदो वञे। हुन चयो तो कंहिं पार्टी सां इतिहाद की ॻाल्हि नाहे कई। इतिहाद अॻ भी ठहिया आहिनि पर गठ जोड़ वारी ॻाल्हि ठीक नाहे। छाछरो में डाहिली तालके के गोठ सूमरन जो पार में नौजवान जो घर में गलो कपियल लाश मिलो है। 30 सालन के हाकिम पुट मोहम्मद रहीम सूमरो जो घर में पुरस्कार नमूने गलो कपियल लाश मिलो। इतला ते थाने खेमे पार जो पुलिस पहुंची लाश तहवील में वरतो। पुलिस जो चवणु है तो लाश तालके अस्पताल खेमे जो पार मुंतकिल किया वियो है। शुरुआती मेडिकल रिपोर्ट मूजिब नौजवान की दिमागी हालत ठीक न हुई। इलाके में चौबल आहिनि तो नौजवान के गलो कपे कत्ल किया वियो है। वे पासे अवांखे ख़बर ॾियूं टंडोल यार वेझो नारी रेलगाड़ी हेठां अची चिभाड़ जी फौत थी वई है। ख्वाजा ॻोठ वेझो मीरपुर ख़ास खां कराची वेंदड़ रेल हेठां नारी चिभाड़ जी फौत थी वई। मक़ामी पुलिस वाक़े वारी जगह ते पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। रेल हेठां अचण सबब नारीअ जो जिस्म ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वियो। फौतन जी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो शुरुआती जांच मूजिब आपघात लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे। मुरी शाख वेझो खमड़ा पुलिस कार्रवाई कंदे शहरी के अगवा थियण खां बचाए वरतो। पुलिस जो चवणु आहे त अगवाकार शहरी के औरताणे आवाज़ ते हिरखाए अगवा करण की कोशिश करे रहा हुआ। SHO खमड़ा एजाज जिसकानी मूजिब अगवा खां बची वल नौजवान ज़ाकिर जो ताल्लुक बशीराबाद जे इलाके सखर सां आहे। कानूनी कार्रवाई बाद नौजवान के वारसन हवाले कयो वियो आहे। कंबर के मुख्तलिफ मोहल्लन के रहवासिन सेबको तरफा बिजली जी 18 कलाक लोड शेडिंग ऐं मुख्तलिफ मोहल्लन की बिजली कटे बंद करण खिलाफ ॿिए ॾींहुं भी एहतजाज किया है। प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ मोहम्मद जान ब्रोही, अयाज मीर जत कादर चांडियो ऐं ॿियनि चयो त सेबको अमलदार बिजली चोरन ऐं बाक़ीदारनि खिलाफ कार्रवाई करण बदिरां 12 खां 18 कलाक लोड शेडिंग करे रहिया आहिनि, जॾहिं त मुख्तलिफ मोहल्लन की बिजली बंद कई वई है। हुननि चयो त बिजली बंद हुजण सबब पाणीअ जी खोट ऐं मच्छरनि जो आज़ार पे वधी वियो आहे। मुज़ाहिरीन सेबको चीफ खां घुर कई त नाइंसाफ़िन जो नोटिस वठी तकलीफ़ुनि खां बचाए वञे। गंबट में आबादगार अगवान लाल बख्श सियाल इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जतोई बिरादरी जा हथियारबंद सियाल बिरादरी के माण्हुनि ते हमलो करे बख्त सियाल के अगवा करे विया आहिनि, जॾहिं त हथियारबंद 15 ढोर भी काए विया आहिनि। लाल बख्श सियाल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़मीन सियाल बिरादरी जी आहे, जंहिं ते जतोई बिरादरी जा हथियारबंद कब्ज़ो करण चाहिनि था। झेड़े सबब ॿिन्ही धुरियुनि जा 3 ॼणा मारिजी चुका आहिनि। पुलिस झेड़े के ख़त्म करण लाइ को भी किरदार अदा न पई करे। SSP खैरपुर राब्तो करण लाइ तैयार न आहे। आबादगार अगवान लाल बख्श सियाल निगरान हुकूमत आर्मी चीफ का मुतालबो कयो त सियाल जतोई ज़मीनी तकरार ख़त्म कराए इंसानी ज़िंदगियूं बचाई वञनि ऐं तहफ़ुज़ फराहम करे असांखे पंहिंजी ज़मीन आबाद करण ॾिनी वञे।